अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं ॾिसंदड़ जे करे तूं उन्हनि खे ॾिसी हा त भाई हा त उहे जाॻंदड़ आहिनि, पर हक़ीक़त में उहे सुतल हुआ, यानी उन्हनि जूं अखियूं खुलियल हुयूं ऐं असां सदन साॼे खाॿे तरफ़ पासा वराए रहिया हुआसीं ऐं उन्हनि जो कुतो गार जी चांठ यानी मुंहं वटि अॻियूं टंगूं डिघियूं कयो वेठो हो। ऐं जेकॾहिं तूं खेनि झाती या लियो पाए ॾिसी हा त यकीनन पोइ पेर वठी भॼी हा ऐं उन्हनि जे नज़ारे जी दहशत यानी हैबत तो ते ज़रूर तारी थी वञे हा। अहिड़ीअ तरह असां तमामु घणे अरसे खां पोइ यानी अटकल 309 सालनि खां पोइ खेनि उथारियो त हिक ॿिए खां पुछनि त हू केतिरो वक़्तु आराम में हुआ। उन्हनि मां हिकु चवंदड़ चयो त तव्हां केतिरो वक़्तु हिन हाल में रहिया आहियो। मंझाइनि किन जवाब ॾिनो त हिकु ॾींहुं या ॾींहं जो कुझु हिसो, ऐं किन चयो त तव्हां जेतिरो वक़्तु बि रहिया आहियो सो तव्हांजो रब ई ॼाणे थो। बहरहाल हाणे इन बहस खे छॾियो ऐं पाण मां कंहिंखे चांदीअ जो सिक्को ॾेई शहर मोकिलियो त उहो जेको सुठो खाधो ॾिसी उन मां तव्हां लाइ कुझु खाधो वठी अचे ऐं उहो कमु हू होशियारी सां सरअंजाम ॾिए ऐं अव्हां जो हाल कंहिंसां बि न ओरे, यानी जीअं तव्हांजी कंहिंखे बि ख़बर न ॾिए त किथे लिकियल आहियो। बेशक जेकॾहिं उन्हनि ज़ालिमनि खे तव्हांजी ख़बर पइजी वई त अव्हां खे रजम यानी संसार कंदा या वरी तव्हां खे ज़ोरीअ पंहिंजे दीन ॾांहुं मोटाईंदा ऐं पोइ तव्हां हरगिज़ कामयाब न थींदो। अहिड़ीअ तरह असां उन्हनि ॻोठ जे रहवासियुनि खे संदसि यानी असहाबे कहफ जे हाल खां आगाह कयो त हू इहो सम्झी छॾीनि त बेशक अल्लाह जो वाइदो बिल्कुलु सचो आहे ऐं हीअ बि त क़यामत जे अचण में को बि शक न आहे। ऐं उहो ज़मानो यादि कर जॾहिं उन्हीअ शहर जा बाशिंदा असहाब कहफ जे उन गार में गुम थियण खां पोइ उन्हनि बाबति पाण में झगड़ो करे रहिया हुआ त उन्हनि ते का जाइ ठहिरायो यानी यादगार ठहिरायो ऐं किन चयो त उन्हनि जो रब ई उन्हनि मामलनि खे चङी तरह ॼाणे थो, पर जिन जी उन्हनि जे मामलनि में हलंदी पुॼंदी हुई यानी जेके साहिब इक़्तिदार हुआ, उन्हनि चयो त असां उन्हनि जे गार ते ज़रूर मस्जिद ठाराईंदासीं। ऐं हाणे के माण्हू चवंदा त उहे 3 ॼणा हुआ ऐं चौथो संदन कुतो हो, ऐं के चवंदा त 5 ॼणा हुआ ऐं 6 संदन कुतो हो। उहे सभु अजायो गैब बाबति दुका हणंदा आहिनि। ऐं के चवंदा त 7 ॼणा हुआ या 8 संदन कुतो हो। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू खेनि चओ त मुंहिंजो रब ई संदन सही अदद ॼाणे थो ऐं सवाइ किन थोरनि जे ॿियो को बि संदन तादाद नथो ॼाणे। बहरहाल तूं सवाइ सरसरी यानी मुख़्तसिर ॻाल्हि जे उन्हनि सां वधीक बहस न कर ऐं न वरी उन्हनि बाबति उन्हनि जी तादाद ज़माने असल वाक़िअनि बाबति कंहिंखां कुझु पुछ।